नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भेरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भेरिया सिटी जे ॻोठ अल्लाह बख़्श मरी रवासण औरत रज़िया मरी ज़ाल शान मरी पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि समेत भेरिया सिटी प्रेस क्लब पहुची रोईंदे दाहिं त संदसि ॾेर वली मोहम्मद मरी, हामिद मरी, मंडो मरी समेत औरतनि घर जे प्लाट वारे मामले तां मुंहुं ते घर में घिड़ी सख़्त तशदुद जो निशानो बणायो, वार पटनि ऐं मुंहिंजे वारनि खां गीले घरां कढी छॾियो आहे। हिन औरत दाईंदे ॿुधायो आहे त मुंहिंजा ॾेर भाउ सरनि भेरिया पुलिस कोई दाद फरियाद नथी करे। हिन चयो त उणी ॾींहुं पहिरीं SSP नौशरो फिरोज जी ऑफिस मां भेरिया थाणे लाइ दरख़्वास्त फॉरवर्ड कराए खणी आयासीं, पर पुलिस को बि क़दम न खयो। पुलिस उल्टो मुंहिंजे भाइर नेक मोहम्मद रफ़ीक मरी खे गिरफ़्तार करे वई आहे। हिन औरत चयो त मुंहिंजे सहुरे मुंहिंजे मुड़ुस खे प्लाट ॾिनो हो, जंहिं तां हिननि असां मथां ज़ुल्म शुरू कया आहिनि। हिननि मूंखे मुंहिंजे ॿारनि खे ज़बरदस्ती घरां कढी छॾियो। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज खां घुर कई त भेरिया थाणे ते केस दाख़िल कराए जवाबदार गिरफ़्तार करे मूंखां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।